हिते तव्हांखे अहम ख़बर ॾियूं न्यूज़ सईदाबाद मां ॻोठ सैद अशरफ शाह लकियारी जो रहवासी नौजवान कराची मां मुबैना तौरु अगवा थी वियो आहे। संदसि वारस परेशान आहिनि। तव्हांखे ख़बर ॾियूं पिया न्यूज़ सईदाबाद मां अहम ख़बर आहे। ॻोठ सैद अशरफ शाह लकियारी जो रहवासी नौजवान कराची मां मुबैना तौरु अगवा थी वियो आहे। नौजवान जा वारस परेशान आहिनि। न्यूज़ सईदाबाद में तव्हांखे ख़बर ॾियूं पिया ॻोठ सैद अशरफ शाह लकियारी जो रहवासी नौजवान कराची मां मुबैना तौरु अगवा थी वियो आहे। न्यूज़ सईदाबाद जे ॻोठ सैद अशरफ शाह लकियारी जो रहवासी नौजवान कराची मां अगवा थी वियो आहे। नौजवान जा वारस परेशान आहिनि। न्यूज़ सईदाबाद में तव्हांखे ख़बर ॾियूं पिया ॻोठ सैद अशरफ शाह लकियारी जो रहवासी नौजवान कराची मां मुबैना तौरु अगवा थी वियो आहे। राब्तो कयो आहे न्यूज़ सईदाबाद में कासिम कमरानी सां। कासिम आगाह कजो। जी कासिम आगाह कजो। नौजवान अगवा थी वियो आहे, इन जा छा तफ़सील आहिनि? न्यूज़ सईदाबाद जे भरिसां ॻोठ अशरफ शाह लकियारी जो रहवासी 25 वरियनि जो सैयद नजमुद्दीन शाह लकियारी न्यूज़ सईदाबाद मां कराची में वारसन मुंहिंजो अगवा थी वियो आहे। हू कराची स्टॉक एक्सचेंज में मुलाज़मत कंदो ऐं हुनखे 1 हफ़्तो थी वियो आहे, अगवा थी वियो आहे। ऐं वारसन खे को बि निस्बतो नथो मिले। ऐं वारसन जे मूजिबि माना हुन छोकिरे जे पीउ सैयद शाहज़मा शाह लकियारी आवाज़ टीवी खे ॿुधायो नजमुद्दीन शाह खे मुबैना तौरु अगवा कयो आहे कराची में। ऐं कराची में जेको आहे हू कंहिं जाइ ते उते रेड करण लाइ हू उते बीठा आहिनि। ठीक है कासिम, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां खणण लाइ।